नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ मोमिन खाई में समाजी तंज़ीम पारां ग़रीब ऐं बेपोच माण्हुनि जे लाइ 3 ॾींहंनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई है। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भरिया सिटी में अवामी न्यूज़ जी रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। भरिया सिटी भरिसां ॻोठ मोमिन खाई में समाजी तंज़ीम यूनाइटेड मेमण जमायत पारां हर साल जी हिन साल भी गरीब ऐं बेपोच माण्हुनि लाइ 3 ॾींहंनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई। मुफ़्त अखियुनि जी कैंप में मुख़्तलिफ़ शहरनि समेत आसपास जे ॻोठनि खां आयल गरीब ऐं बेपोच माण्हुनि जो मुफ़्त में कराची खां आयल स्पेशलिस्ट अखियुनि जे डॉक्टर सैद आसिफ शाह जी टीम बिना टाके जे पीको मशीन ज़रिए ऑपरेशन करे जदीद लेंस लगाया। यूनाइटेड मेमण जमात कराची की तरफा अज ॻोठ मोमिन में कैंप जो ॿियो ॾींहुं आहे ऐं 3 ॾींहं मुसलसल ही सिलसिलो जेको आहे उहो जारी रहंदो। कल्ह जेका आहे असांजो 1.5 गजू ऐं बिरिया रोड में OPD हुई, उन सां गॾोगॾु हिते ऑपरेशन थिएटर जेको आहे क़ाइमु थियल आहे। हिन में जेको पीको मशीन ज़रिए जेको बिना टांके जे ऑपरेशन थियंदा उहो ऑपरेशन जेको आहे कयो थो वञे पियो। उहे बि लेंस जेके आहिनि उहे बहितरीनु लेंस जेके आहिनि मार्केट में आहिनि, उन्हनि में पहिरें नंबर ते जेके आहिनि उहे ई असांखे जेके मरीज़नि खे प्रोवाइड थियनि था। काफ़ी सारा परे परे जा माण्हू आहिनि। हिन वक़्त में तव्हां ॾिसो केतिरी रश आहे। हिननि माण्हुनि जा इहे मसाला आहिनि। अॼुकल्ह महांगाई जो दौरु लॻो पियो, तमामु बहितरु मानी मिलियो, इज़त आहे, वेहण जी जाइ आहे, पाणी आहे। इंशाल्लाह ज़बरदस्त ग़रीबनि खे फ़ाइदो पहुतो आहे। अलाह उन्हनि खे वधाईंदो, जंहिं स्कीम हलाइनि था हर साल, अलाह उन्हनि खे आबाद कंदो। तमामु फर्स्ट क्लास नमूने सां कमु हले पियो ऐं का बि शिकायत न आहे। असांखे ज़बरदस्त कमु हले पियो। असां अखि ऑपरेशन कराई आहे, तमामु बहितरु नमूने सां ठही आहे। दवा मिली आहे, चश्मो बि मिलियो आहे ऐं 40 ॾींहंनि जी दवा बि ॾिनी अथनि। अलाह ख़ुशि कंदो न आबाद कर। ॻोठ गेड़गज जो असां वॉलंटियर कमु कंदा आहियूं। कल्ह जेको असांजो ॾींहुं हुयो, हिते असांजा 100 मरीज़ जेके आहिनि उहे ऑपरेशन थिया आहिनि ऐं अॼु उहे फारिग थी विया ऑपरेशन थी 100 मरीज़। कल्ह असां होॾां ॻोठां OPD करे हिते वठी आयासीं ऐं हिते उन्हनि जो 100 मरीज़नि जो ऑपरेशन थियो। उन्हनि खे दवाऊं मिलियूं, उन्हनि खे शफ़ा मिली आहे, उन्हनि जी नज़र बिल्कुलु सही ऐं साबित हू पंहिंजे घरनि ॾे पहुची विया। जगह साल में 2 चक्कर थी लॻे, पर हिन महीने में हर साल जेका हिन महीने में कैंप लॻंदी आहे, इन में तमामु मरीज़नि खे घणो फ़ाइदो थींदो आहे। जंहिंमें कराची खां डॉक्टर ईंदा आहिनि, ख़ासि स्पेशल डॉक्टर आहिनि, अखियुनि जा माहिर डॉक्टर ईंदा आहिनि, चेकअप कंदा आहिनि ऐं जंहिंजी अखि थियण जहिड़ी हूंदी आहे उन्हनि जो अखियूं कंदा आहिनि ऐं जिन जेका माना जीअं तकलीफ़ थोरी घणी अखियुनि जी हूंदी आहे उन्हनि जो चेकअप करे उन्हनि खे उहे ड्राफ्ट्स लिखी ॾींदा आहिनि। उन्हनि खे बि शफ़ा थी वेंदी आहे। अलाह जी महिरबानी सां तक़रीबन हींअर OPD जेका थी आहे, माना कल्ह 250-300 थी विया जेका, ऐं अॼु बि माना तक़रीबन एतिरा ईअं सम्झो त एवरेज 700-800 माना मरीज़ जेके आहिनि हितां ऑपरेशन थी वेंदा आहिनि इन अखियुनि जे हिसाब सां। डॉक्टरनि जी टीम आहे कराची खां आयल डॉक्टर आसिफ सां गॾु, उन्हनि सां गॾु हींअर ॿिया बि नौजवान डॉक्टर आहिनि कराची खां, उहे बि माना हींअर सालों साल जेको OPD बि वधे थी ऐं माण्हुनि जो जेको ऑपरेशन बि वधे थो। हिते हर माण्हू असांजो कमु वारो माण्हू जेको आहे पंहिंजे कम में माना लॻो पियो आहे। हिन कैंप में 1000 खां वधीक आयल मरीज़नि, औरतुनि तोड़े मर्दनि जो मुफ़्त शुगर, हेपेटाइटिस ऐं रत जूं टेस्टुनि समेत अखियुनि जो चेकअप करे मुफ़्त दवाऊं ऐं चश्मा समेत खाधो पीतो पिणु ॾिनो वियो। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, भरिया सिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।